जय झूलेलाल दोस्तों, माथेरान जो ट्रैवल व्लॉग पार्ट 2। पहिरें पार्ट में मां तव्हांखे ॿुधायो त असां माथेरान कीअं पहुतासीं, मुंहिंजी मंडली और असां घणो इंजॉय कयोसीं। अॼु वारे व्लॉग में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां टॉय ट्रेन में वियासीं, पर सेकेंड क्लास जी टिकट कढाराई हुईसीं, पर फर्स्ट क्लास में असां ख़ाली वेठासीं फ़ोटोज़ कढाइण जे लाइ त असांजी पिक्चर्स सुठियूं अचनि। हितां फ़ोटोज़ कढाराए करे असां जेॾीमहिल पहुतासीं होटल, पहिरियों मां तव्हांखे होटल जा रूम्स थी ॾेखारियां पई, पोइ ॿुधायां थी पई हिननि रूमनि जो सरप्राइज़ जेको असां प्लान कयो होसीं। हे असांजो हिकु ॾींहं जो घरु आहे। मोनिश जो बर्थडे आहे त असां इहे गिफ्ट जेके आहिनि लिकाए रखंदासीं और इहे मोनिश खे ॻोल्हणियूं आहिनि। जेसिताईं इहे गिफ्ट न ॻोल्हींदो तेसिताईं इहो केक न आहे कटणो हिनखे। गिफ्ट जॾहिं सभु मिली वेंदियूं उनखां पोइ इहो टुटल फुटल केक जेको आहे मोनिश कटी ईंदो। और इहे सभु गिफ्ट जेके आहिनि असां हिननि रूमनि में लिकायूं आहिनि। पूरा 5 रूम आहिनि। 5 रूमनि जे फर्नीचर में किथे बि असां इहे गिफ्ट लिकाईंदासीं। दोस्तों, मोनिश जो बर्थडे आहे त असां हुनखे सरप्राइज़ ॾिनो आहे। उनमें गिफ्ट हंट करणो आहे हुनखे। त बर्थडे शुरू कंदासीं उनजो। उनखां पहिरियों इनखे गिफ्ट सर्च करणियूं आहिनि और उन जे लाइ इहो पाइणो आहे इनखे गॉगल। अरे अंकल आटियो वीडियो और कंटिन्यू यो पाए करे ही इनखे सब गिफ्ट हर रूम में सर्च करणियूं आहिनि। हां हिक गिफ्ट खणी करे हिन रूम में वापस अचणो आहे। इहे 6 गिफ्ट्स आहिनि। 6 ही गिफ्ट इनखे ॻोल्हणियूं आहिनि। उनखां पोइ असां इनखां केक कटाराईंदासीं तेसिताईं केक न कटींदो। अगर न खोले सघो त केक असां खाई छॾींदा। आयो लाल झूलेलाल भले वारो झूलेलाल बादे बनाए। अरे कुछ कान थे जासूसनि ऐं चोरनि वांगुरु हिकु हिकु शइ छाटे रहियो हो त गिफ्ट किथे पई आहे, पर किथे किथे असांखे हिनखे हिंट ॾियणी पई पए त हिनखे इहा पहिरीं गिफ्ट मिली आहे। खजूर बोलते हैं लंगूर के मुंह में अंगूर, पर यहाँ है लंगूर के हाथ में खजूर। गिफ्टूं बि अतरंगियूं आहिनि और उन सां गॾु लिखियल शाइरियूं बि जेके आहिनि अतरंगियूं आहिनि। हिकु तरीक़ो पंहिंजे दोस्तनि खे मज़ो कराइण जो। यो कान छा आहे न ये वार ठाहिवा थी ख़बर थी ये फरोटो खणबो ये वार ठाहिवा थी। हाणे इन जी हंटिंग चालू आहे और पंहिंजियूं गिफ्टूं ॻोल्हे रहियो आहे इहो। हर हिकु रूम में हर हिकु पलंग जे हेठां टेबलुनि जे हेठां ड्रॉवर ॻोल्हे करे खिड़कियूं ॻोल्हे इहा हिन जी मिली सेकेंड गिफ्ट। हाणे पॉन्ड्स जो पाउडर। ठीक है, पाउडर दे तेरी बीबी हुई अगर काली कर देगा ये पाउडर उसको गोरी गोरी। हिकु हिकु करे सभिनी रूमनि में वञूं पिया। शुरूआत कईसीं असां राजा सर जे रूम खां। त हिते जी गिफ्ट जेका जल्दी मिली वई और तव्हां ॾिठो मां लंगड़ा थी हलां, मुंहिंजे पेर में जाम सूर आहे। या थर्ड गिफ्ट लॉलीपॉप। है बच्चे जैसा जिद्दी, दाढ़ी है मोटी मोटी पर अकल है तेरी छोटी छोटी। वीडियो ॾिसां थी न मुंहिंजो हलणु, मां कीअं थी हलां। एॾो सूर खां पोइ बि मां 5 ई रूम घुमियमि और 5 ई रूमनि में ई असां गिफ्टूं सर्च करायूं। हिन खां छाकाणि मूंखे ख़बर न हुई, मूंखे पेन हो त मां मुंहिंजी गुड़िया खे और सागर खे चयो इहे सभु गिफ्टूं वञी उन्हनि लिकायूं हुयूं। मूंखे ख़बर बि न हुई गिफ्ट्स किथे पयूं आहिनि। त उहो मज़ो इंजॉय करण जे लाइ मां एॾो सूर हुअण खां पोइ बि इन्हनि सां गॾु सभु रूम घुमां पई वेठी। रिन शक्ति दी है भाई गिफ्ट में। इन इंडिया में कब लिखियो है मुझे को भी लिखियो ना। थोड़ी सी कर मेहनत कपड़ों की धुलाई, सुना है तुझे सफाई बहुत पसंद है, बार बार है तुझे हाथ धोने की बीमारी। सभु शाइरियूं जेके हुयूं मां राति जो 3 खां 4 बजे जे विच में लिखियूं हुयूं, जेके मां ऑलमोस्ट निंड में हुयमि। कोशिशि कई हुई थोरी कॉमिक वे में अचे, पर जेके ठहियूं हुयूं बेस लॻे पियो बसि मां शाइरियूं लिखां और कुझु ईअं अजीब कयां त सभु पढ़ण महिल न खिलनि ओॾी महिल। चवंदा आहिनि न ग़रीबी में आटा गीला, पहिरीं टंग में सूर, वरी मथां टेबल लॻी वई। खाली भाव खाता है जैसे है इस पैकेट में हवा। काश तेरी हवा भी इस पैकेट की तरह पिन से उड़ा देती। 5th गिफ्ट आहे कीचेन गुड़िया जो। उहो बि झूनो सो जेको घर में पियो उहो खणी वई मांसि मां। न वरितो बिल्कुलु बि। सब जीअं चइबो आहे न गिफ्टूं जेके अतरंगी हुयूं। गेस करो कौन है ये, पर कोई नाम नहीं बताएगा इसका।
और ये लास्ट वन गिफ्ट जेका लाइट में पई हुई, जेका नाइट लैम्प हूंदी आहे न उन में, और इहो आहे टमाटो। तुझे पसंद खाना बनाना टमाटर से ऑमलेट, कोई टेस्टी जिसे याद रखे ज़माना। ॾिसो मां हेॾी महिनत कई हिन लाइ, हेॾियूं शयूं भले गंदियूं हुयसि पर महिनत जाम कई। टमाटो 100 रुपए वधीक इन में ऑमलेट ठाहिजे ऐं फोटो कढी मोकिलिजे, संभाले खणी वञे। हाणे बाक़ी लास्ट मेन गिफ्ट जेका आहे उहा ॻोल्हे रहियो आहे। हे ॾिसो फ्रॉक खणी करे हुन मां ॻोल्हे पियो। मां जा सब गिफ्ट गोले ॾियां। फ्रॉक पाईंदी आ गोले ॾियां। ए ॾिसो छा थो करे पियो, फ्रॉक खणी वेठो हाणे लॻे थो फ्रॉक पाईंदो। मैं होता सब गिफ्ट गोल बन्ने गोल पुट गोल। सागर हिंट ॾिनईंसि त टीवीअ जे पोयां गिफ्ट लिकायल थी, इनडायरेक्टली चईंसि IPL असां किथे ॾिसंदा आहियूं, त हुन मां हिनखे ख़बर पइजी त हिनजी गिफ्ट जेका आहे उहा टीवीअ जे पोयां आहे। त इहा फाइनल और रियल गिफ्ट हिनखे मिली। अरे गॉड से यस बाबा सूट सब गिफ्ट गोले पर कुछ क्लू सा गोले, और ये ना जी फाइनल गिफ्ट बाबा सूट इन जे लाइ नंढो ॿार आहे या नहीं रियल। उल्हासनगर खां माथेरान असां केक खणी वियासीं बिना आइसिंग जे, जीअं असां हुते सेलिब्रेट करे सघूं बर्थडे। केक के चमड़ी जी बीमारी थी वई आहे। अरे गरीबो एलएसपी यार केक कटण खां पोइ असां गाना वाना हलायासीं, थोरी डांस कईसीं, और सुबुह जो जेको आहे इन जो असां केक कटियोसीं वरी ॿियो। इहो मोनिश जो मॉर्निंग जो बर्थडे केक जेको असां इन जे फ़ोटोज़ सां और इन जे नालनि सां सजायो होसीं। इहे फ़ोटोज़ जो नाला जेके आहिनि मां घर मां ई प्रिंट कराए आई हुयमि, और असां इन जो सुठे सां वरी बर्थडे सेलिब्रेट कयोसीं मॉर्निंग में। बर्थडे सेलिब्रेशन खां पोइ असां निकितासीं मिनी ट्रेन में। DDL जो सीन जेको आहे रिक्रिएट कयो आहे असां। टंग टुटल आहे त बि मुंहिंजी मस्ती बंदि न थी थिए। उन खां पोइ बि मां इहे रील्स ठाहिया आहिनि। लिटरली मुंहिंजी टंग एॾी हर्ट आहे, मूंखे एॾो सूरु अथव। उन खां पोइ बि मां इहे सीन्स ठाहिया आहिनि। जिते दोस्त हूंदा आहिनि उते ॾाढो मज़ो ईंदो आहे, पोइ भले जंग में हुजऊं या कंहिं रूम में असां दोस्तनि सां टाइम स्पेंड कयूं या प्रीति भोजन कयूं, त ज़रूरु वक़्तु कढी करे पंहिंजे दोस्तनि सां इहे खटी मिठी यादियूं जेके आहिनि बटोरियो, और ज़िंदगीअ जो मज़ो वठो। इहो मज़ो न छॾियो बिल्कुलु बि, हर हिकु मूमेंट जेको आहे इंजॉय कयो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। जय झूलेलाल।